नमस्ते दोस्तों। अवां अक्सर इन ॻाल्हि ते ध्यानु ॾिनो हूंदो त जेके पंहिंजे अंदरि हिकिड़ो कास्ट सिस्टम आहे जंहिंखे पाण जातिवाद वग़ैरह चवंदा आहियूं, उहे अक्सर करे चवंदा आहिनि त हिंदू धर्म में जेको आहे न काफ़ी सारियूं जातियूं आहिनि, हीअं आहे हूअं आहे। त अॼु आउं तव्हांखे इन जी हक़ीक़त ॿुधायां थो। असल में हिंदू धर्म में किथे बि जातिवाद जो ज़िक्र कोन्हे, ठीकु आहे न। उहो पाण पंहिंजे हिसाब सां ठाही आहे। मिसाल तौरु पांडवनि जा छोकिरा उन्हनि खे पांडव चवंदा आहिनि, कौरव जा छोकिरा उनखे कौरव चवंदा आहिनि। त अहिड़े हिसाब सां मतिलबु ई ॾाॾनि जा नाला जेके आहिनि उन्हनि ते पंहिंजी ज़ातूं रखियूं आहिनि, ठीकु आहिनि। हिन जो को रियल में धर्म सां को तालुक़ कोन्हे। सनातन धर्म में सिर्फ़ु 4 वर्ण जो ज़िक्र थियल आहे चौथे अध्याय जे 13 श्लोक में। त श्रीमद भगवत गीता जे 4थे अध्याय जे 13 श्लोक में श्री कृष्ण भॻवानु चयो आहे त 4 वर्ण मूं रचिया आहिनि जेके कर्मनि जे आधार ते हुननि ते फिक्स बीहनि था या थियनि था। पर अॼु जेकॾहिं पाण ॾिसूं त उहे 4 वर्ण ई हिकु माण्हू जे अंदरि आहिनि। हुन टाइम हू 4 वर्ण हिकु हिकु माण्हू ते तय थींदा हुआ। जीअं त ब्राह्मण खे हिकिड़ो कमु ॾिनो हुओ, जेको ब्राह्मण थींदो, मिसाल तौरु जेको कर्मनि जे अनुसार ब्राह्मण थींदो, कम सां जेको ब्राह्मण थींदो हुनखे ब्राह्मण चवंदा। ब्राह्मण जो कमु छा हूंदो? धर्म जो प्रचार करणु ऐं गुरुकुल परंपरा खे अॻिते हलाइणु। ऐं ॿियो हूंदो हुननि खे भिक्षा, या पोइ जेको बि ॻोठ जा माण्हू हूंदा हुआ उहे पैसा कलेक्ट करे ॾींदा हुआ हुनखे, उते मंदर ते ई पुॼाए छॾींदा हुआ, या मंदर में जेको भेटा पेश ॾींदा हुआ हुनजो इस्तेमालु गुरुकुल परंपरा में ॿारनि खे शिक्षा ॾियण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। या वॾा वॾा राज्य जेको हूंदा हुआ उहे प्रजा खां हिकिड़ो लोन वठंदा हुआ, मिसाल तौरु पैसा प्रजा खां फीस वठंदा हुआ ऐं हुन ब्राह्मण खे ॾींदा हुआ। त हू ब्राह्मण पाण कमाइणु कोन वेंदो हो, सिर्फ़ु हुनजो कमु इहो हूंदो हो त हू ॿारनि खे धर्म जी नॉलेज ॾींदो हो। ॿी ॻाल्हि त क्षत्रिय जो धर्म हूंदो हो त राजा ई संभालणु, युद्ध करणु, जेके दुश्मन हूंदा उन्हनि खे हुननि खां पंहिंजे पाण खे बचाए रखणु, इहो क्षत्रिय जो धर्म हूंदो हो, ठीकु आहे न। ऐं मंदिरनि जी रक्षा करणु, इहे क्षत्रिय जा धर्म हूंदा हुआ। ऐं वेश्य माना वापारु करण वारो, जेको हिकिड़ी शइ हितां वठी वरी हुते विकिणे, इन जे लाइ उहा आमदरफ़्त में जेको बि विकिणंदा हुआ वठंदा हुआ उन्हनि खे चवंदा हुआ वेश्य। ऐं शूद्र चवंदा हुआ मज़दूर ऐं इहो हारीपणो करणु। हाणे हिननि में कंहिं में बि इहो लिखियलु कोन्हे त वेश्य शूद्र जेके आहिनि उहे क्षत्रिय खां घटि आहिनि या पोइ ब्राह्मण हू वधीक आहिनि सभिनीनि खां, अहिड़ो को बि ज़िक्र कोन्हे। बसि इहो 4 वर्ण आहिनि जेके 4 संस्कृत ॿोली जा 4 लफ़्ज़ आहिनि। जीअं पाण चऊं इंजीनियरिंग, पोइ मेडिकल, ठीकु आहे न, उहे शोभा आहिनि, ॿई शोभा अलॻि अलॻि आहिनि। पोइ पाण चऊं त हिकिड़ो हेमरा आहे जेको दर्जी आहे, कपिड़ा सिबे थो, हुनखे पाण छा चवंदासीं? दर्जी। अहिड़े हिसाब सां जेको मज़दूरी वग़ैरह करे पियो हुनखे सिर्फ़ु संस्कृत ॿोली जो हिकिड़ो लफ़्ज़ आहे शूद्र। हुनजो शूद्र लफ़्ज़ जी माना को नीच वीच कोन्हे, ना ई हुनखे को छूट ॾिनल आहे तव्हां मंदर में कोन था वञी सघो या पूजा कोन था करे सघो। अहिड़ो किथे बि यकीन करियो किथे बि ज़िक्र कोन्हे। सनातन धर्म जे शास्त्रनि में हुनजो ज़िक्र ई कोन्हे। श्रीमद भगवत गीता जेको अॼु खां 5123 साल पहिरीं श्री कृष्ण भॻवानु कलयुग जी अंत में ॿुधायो आहे, हुनमें माना वाज़े तौरु 4थे अध्याय जे अंदरि इहो ज़िक्र थियल आहे त इहे 4 वर्ण आहिनि जेके कर्मनि जे अनुसार तय थींदा आहिनि। बाक़ी हुनजो को कास्ट सिस्टम सां को अटैचमेंट कोन्हे। त आशा ही वीडियो तव्हांखे पसंदि आयो त तव्हांजे सवाल जो जवाबु तव्हांखे मिली वियो हूंदो। हिन वीडियो खे वधि खां वधीक शेयर करियो जीअं त श्रीमद भगवत गीता जो ज्ञान कुझु अॿुझ माण्हुनि ताईं पुॼी सघे। नमस्ते।